जीअं त गर्मी जो मौसम ईंदे ई बिजली जे हवाले सां काफ़ी प्रॉब्लम्स थियनि था। बिजली जी ट्रिपिंग शुरू थिए थी, लोड शेडिंग शुरू थिए थी ऐं उन जे हवाले सां जेके वापडा वारा आहिनि उन्हनि जो कारोबार बि शुरू थिए थो। अचो त माण्हुनि सां ॻाल्हायूं त उहे हर घर ते केतिरा पैसा वठनि था ऐं हिन एॾी सारी बिजली जे लोड शेडिंग जे हवाले सां लोड कहिड़ो आहे उहो बि वापडा वारनि खां पुछंदासीं ऐं अवाम खां पुछूं था त उहे बिजली जे हवाले सां कहिड़े मसइलनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अचो त माण्हुनि सां ॻाल्हायूं। लाइट सां आई कोन, लाइट जो छड़ो नालो रहियो आहे, बिल डबल अचनि था, डिडक्शन लॻे थी पई, 1000 लॻो पिया, लिंकियूं लही थियूं वञनि, वरी पैसा भरे करे लिंकियूं ठारायूं था। केरु वठे थो पैसा? इहे बसि अचनि था वापडा वारा वठनि था, उन खां सवाइ कोई आई न लाइन में न। एसी त ज़ाहिर आहे कुंडीअ में सिस्टम ठहियो पियो आहे न। एसी ते घणा आहिनि महीने में? अंदाज़ी ख़बर न आहे, बसि 2000 2500 ईअं वठनि था पिया। पैसा भरियूं था, बिल भरियूं था, तॾहिं बि माना कुझु कान्हे को। इहो लाइट जो 1000 आहे, घटि में घटि 24 कलाक आहिनि त ईअं सम्झो हुन में 18 कलाक लाइट बंदि आहे। सारा भाउ हिते जेकॾहिं असां बिल बि पेड कयूं था, पोइ बि लाइनियूं ऐं सभु पंहिंजो हर कलाक में न आहे बि हिननि जूं 10-10 मिंटनि में लोड शेडिंग, झटका ई झटका के कुंडियुनि वारा आहिनि, मीटर लॻल आहिनि, उन्हनि खे बि चवनि था बाबा मीटर हटायो। बसि पोइ हाणे का ख़र्ची पाणीअ ते मीटर वारनि सां 1000, ख़र्ची पाणीअ जे लाइ 1000, बाबा कुंडियुनि वारनि हलो चलो सही आहे, कुंडियुनि वारा त तव्हांखे पैसा ॾींदा, मीटर वारा कीअं तव्हांखे पैसा ॾींदा। हर 3 ॾींहं 8 ॾींहं ते ट्रांसफार्म वियो, हर लिंकां वियूं, वरी बाबा चंदो कयो पाड़े मां, वरी जॾहिं 20-30 हज़ार थियनि था, वरी अची ट्रांसफार्म ठहे थो, वरी 8 ॾींहं बि नथो हले, वरी ट्रांसफार्म ख़तमु। उन्हनि सां हर सीज़न जो ॻाल्हायो वञे थो, बाबा सीज़न में 3000, 5000, 4000 एसी जेका हले थी उहो त सभ खे ख़बर आहे त हीअ जेको आहे वापडा वारी कीअं थी हले। बिजली असांजी वॾो बुरान आहे हिते, वफ़ाई हुकूमत सां ज़ुल्म करे रही आहे, बिजली असांखे न ॾेई रही आहे, वॾो असां आज़ार आहे बिजली बुरान बारे में। असांजो कारोबार तमामु घणो मुतासिर थी रहियो आहे। रोज़ाए त माण्हू सफ़ा बेहाल थी विया आहियूं। हे ट्रांसफार्म आहे 24 कलाक ट्रिपिंग आहे, उन खां भला घटि वधि जो वॾो मसइलो आहे। सफ़ा असुल असांजो आज़ार थी वियो आहे, असांजी फ्रिज अॼु सड़ी वई आहे, असांजी एसी सड़ी वई आहे, असांजा वॾो आज़ार आहे हिन पाड़े में बिजलीअ जो। हक़ीक़त इहा ई ॻाल्हि आहे। तक़रीबन 24 कलाकनि में 8 कलाक बि लॻातार नथी हले, बाक़ी आहे ट्रिपिंग आहे, 5-5 मिंटनि में ट्रिपिंग आहे, 5-5 मिंट ट्रिपिंग आहे। वापडा वारा असांखे अॻे दफ़े बि आया हितां वॾा पैसा वठी विया आहिनि, हिते अची बीह रहिया, अचे बाबा लाहियो, असां पाण पैसा ॾिनासीं, 10,000 ॾिनासीं असां। मोटर लॻल हुया, इहे जोकी रोज़गार कयूं पिया, 2-3 मशीनियूं सड़ी आयूं, बसि हाणे वेठा आहियूं ग्राहकनि खे पिटियूं था, बिजली वारनि खे होॾे तकियो, ट्रांसफार्मर खे हाणे बि बाहि लॻी पई आहे, ॿियो हाणे छा कयूं। बसि इहे 20-20 हज़ार महीने में वठनि था, घरनि में मीटर लॻा पिया आहिनि, चवनि था बिल बि पूरो कयो, बसि पैसा बि ॾियो। हाणे बि 20 हज़ार वठी विया आहिनि, 3-4 ॾींहुं आहे, वरी हाणे बिजली बंदि आहे, चवनि था बिजली वरी ॾींदासीं तॾहिं तव्हां पैसा ॾींदव। हा वरदान 20 हज़ार हाणे ॾिनासीं, असांजे पाड़े जो वॾो चङो मुड़ुसु आहे, हुनखे गॾे करे ॾिनासीं, उहो ॾेई आया। न साईं, इहो ॾिसो था केॾो लोड लॻो पिया, 50 ट्रांसफार्मर आहे, 500 तारा लॻल आहिनि। साईं बिजली सफ़ा आहे न शिकारपुर में साईं, हूअं पहिरियां थोरी घणी हलंदी हुई, जीअं हाणे रमज़ान शरीफ़ खे भलारो महीनो ॾिठो आहे, तीअं लाइट हलनि ई नथा। सफ़ा वापडार असां सफ़ा लाहे पाए बीठा आहिनि। साईं वॾी ॻाल्हि त इहा आहे, असांजे शिकारपुर में जीअं सियासतदान घणा, MP मिनिस्टर जीअं घणा आहिनि, तीअं शिकारपुर जी मालकीन ॾींहों ॾींहुं पोइ आहे। जेका एसी आहे कनेक्शन तूं ते पैसा वठंदा? हाँ साईं बिल्कुलु वठंदा वापडार, हर घर ते रखिया अथऊं पैसा, 2-3 हज़ार मुख़्तसिर, जेको जाते फासे थो उनखे उते फासंदा। हा बिल्कुलु फासंदा साईं, चोरी हथ सां करंदा न, पैसा न वठंदा त न थींदो, पैसा वठंदा हथ सां चोरी करंदा। बिल भरियो था भला? साईं बिल भरनि था, पर बिल तरीक़े सां नथा अचनि, हरूभर एक्स्ट्रा हणी मोकिलीनि था, पोइ इन हिसाब सां ग़रीब माण्हू लवाए थो, इन करे कुंडी हलाए थो, चोरी सिस्टम वधीक आहे। जी हा, हिकिड़ी तार ते घणा पैसा वठंदा आहे साईं? फी घर ते मुख़्तसिर रखियल आहे, के 300, के 400, के 500, जीअं तव्हां मां पहिरियां ॿुधायो, जेको जाते फासे थो उनखे ते फासाइनि था, हुन ग़रीब सूरनि में हज़ार में आहे। बिजली जो गोराम लॻो पिया, 5-5 मिंटनि जा झटका आहिनि, अचनि था हिते पैसा वधीक हलिया था वञनि, सॼो ॾींहुं असांजा बचा दरपदर, असां दरपदर, रोज़गार असांजा दरपदर, कारोबार दरपदर, मथां ईद अचे थी, नंढड़ा बचड़ा, असां काॾे वञूं? साईं बिजली वारा अचनि था, चवंदा 2000 ॾियो, चवनि एसी आहे त उहो 3000 ॾे, चवनि एसी न आहे त उहो 1000 ॾे महीने में। असां ग़रीब माण्हू काॾे उन्हनि खे चऊं खाऊं? साईं खे चवां साईं मीटर हणंदा, असांखे ॾींदा, असां मीटर हणंदासीं, असां पंहिंजो मुआवज़ो ॾींदासीं, मीटर न हणंदा असां ईअं पैसा वठी था वञनि, चवंदा बसि मीटर न हणो, तव्हां पंहिंजो पैसा ॾियो। पैसा हाणे 500 1000 महीने में वठी था वञनि, बाक़ी अञा मीटर कहिड़ा हणनि साईं, मीटर त असांजे मग़ज़ में हणी आहिनि। बिजली जी जेका आहे उहा हिननि जेका लोड शेडिंग जी जेका टाइमिंग रखी आहे
उन जिते त बिल्कुलु बि कोन था हलनि पिया। जेको शेड्यूल आहे उन में तक़रीबन 5 मिंट अचे थी, 5 मिंट वञे थी, कंटिन्यू इहो ई सिलसिलो हले थो। रमज़ान शरीफ़ जो महीनो थो हले, बलारो महीनो आहे, ऐं उन में ख़ासि करे जेके आहिनि असांजा ज़ईफ़ ॿार पका पूड़ा उहे रोज़ा बि रखनि था, उहे तमामु जेको आहे मुतासिर था थियनि हिन ते। त न कोई पखो थो हली सघे, न मोटर, न काई बि अहिड़ी का सहूलियत कोन आहे। त लोड जेको आहे उहो लोड ही पाण था ॾियनि। हर मोहल्ले में तक़रीबन 20 खां 25 एसियूं था ॾियनि ऐं एसियुनि जा कनेक्शन था ॾियनि। उहे डायरेक्ट कनेक्शन ॾेई उहे पाण था उनखे लोड ॾियनि पिया। उन में को आवाम जो ग़रीब आवाम जेका आहे उहा सिर्फ़ु पखे ते आहे, पखो थी हलाए। साईं मूंखे त जेतिरे ते लॻे थो त 2.5 खां 3 हज़ार रुपया हर महीने माना जेके आहिनि उहे वठनि था पिया। जी हा, बिजली बाबा 4-4 कलाक बंदि लॻी पई आहे। ग़रीब तड़फूं था ऐं आवाम जेका वीचारी ॿोॾनि में अची वई आहे। बिजली खां सवाइ कारोबार बिजली ते, हर ॻाल्हि बिजली ते, 3-3 कलाक 4-4 कलाक बंदि आहे बिजली। असांजो लोड छाजो आहे बिजली ते? असांजो बिजली में छाजो लोड आहे? असांजो त कहिड़ो लोड आहे ग़रीबनि जो? गॾा गाॾो हलायूं, कमायूं, खायूं। लोड जिन्हनि जो आहे त आहे न, असांजो कहिड़ो लोड आहे बाबा? हिकु ॾींहुं कमायूं था, 2 ॼाणा वेठा आहियूं, 1.5 बत्ती हलंदी आहे, उहा हले थी, जो उहा बि पटे वञनि त पटे वञनि। बिजली न आहे बाबा, 5 मिंट थींदो 5 मिंट वेंदो, 5 मिंट थींदो 5 मिंट। मानी ते वेठा आहियूं, अधु मानी गिरा हेॾे लॻे थो, गिरा हेॾे लॻे थो, अंधेरे में न आहे बिजली। हे ट्रांसफार्म रोज़ सड़नि था, रोज़ पैसा था चवनि, घुरनि था पैसा ॾियो असांखे, ठाहे ॾियूं तव्हांखे। पैसा बि वठनि था, ठाहिनि बि नथा, ठाहिनि बि नथा। वठनि था 200, 300 रोज़ ठक 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 लॻो पियो आहे। बिल भरियो था? बिल न छा जो बिल भरूं? हिकिड़ो 5 मिंट हले थो, 5 मिंट बंदि थिए थो, की बिल छा था भरूं? हा, बिल इहो जो 200 वठनि था, 300 वठनि था। उहो के हा न 300 200 वठी था वञनि न, उहो वठनि था, बाक़ी बिल छा जा भरूं? न बिल आहे, न कागज़, न ॿियो, न टियों। बिजली हले कोन थी, सॼो ॾींहुं ट्रिप लॻा पिया आहिनि था, न कुझु हले थो पखनि ते, न रोज़ा रखी था सघूं, न कुझु। असली घर बिजली हले ई कोन थी, तक़रीबन 24 कलाक में 2 कलाक में नथी हले। पैसा बि भरियूं था, मीटर बि लॻल आहिनि, 2-3 हज़ार बिल घर घर ते भरियूं था असां। वापडा वारा 200 300 वठंदा आहिनि घर ते, पर बिजली हले ई नथी, हलनि त 500 बि ॾियूं असां। हाणे जे अगरि असां ॾे को ट्रांसफार्मर ब्लास्ट थो त उनजे लाइ बि 500,000 हर घर ॾिए थो। उनजे बावजूद बि हालत लॻी पई आहे। ट्रिपिंग एॾी था करनि, माण्हुनि जूं एसियूं, फ्रिजूं, जेको बि माना घर जो सामान आहे इलेक्ट्रिकल, उहो सड़ी नास्तो थी वञे। फैसिलिटी काई बि न आहे, सिर्फ़ु माना आवाम खे ॾेखारण जे लाइ हीअ शइ कई आहे। 5 मिंट हले थी, 5 मिंट बंदि, वरी 5 मिंट हले थी, वरी 5 मिंट बंदि। ग़रीब माण्हू त असां मरी वियासीं सफ़ा असली गर्मीअ में। साईं सफ़ा असली बिजली हिते सफ़ा हले ई नथी। हिन शिकारपुर में सॼो पाड़ो जेको आहे सदर, सॼो ई बंदि लॻी पई आहे बिजली हिते। 2 मिंट हले थी साईं। साईं पैसा बि मिले, 200 भरियूं था। ग़रीब माण्हू पेट में खाऊं जा, असां पैसा भरे वञूं काॾे, वॾे वैल में पइजी विया आहियूं असां। शिकारपुर जी जेका सेप्को वापडा आहे, उहा तव्हां ॾिसो त रमज़ान ऑर्डिनेंस ऐं रमज़ान जे भलारे महीने में हिननि जेका लोड शेडिंग जा बखिया उॾाड़े छॾिया आहिनि। हिननि खे क़ानूनी तरह सां जेके हिननि खे लोड शेडिंग जो अख़्तियार आहे, उहो पूरो 6 कलाक आहे शहर जे अंदरि। पर अवां ॾिसो त शिकारपुर शहर जे अंदरि अवां 16 कलाक असांखे लोड शेडिंग खे मुंहुं ॾिसणो पए थो ऐं वॾो असां अज़ाब जे अताब हेठि गुज़ारियूं पिया शहरी। पर हिन वापडा वारनि खे को बि अहसासु ऐं रहम कोन्हे त हीअ जेका लोड शेडिंग जेकी नाजाइज़ ऐं करनि पिया, उन ते को हीअ जेको नज़रसानी करनि या घटिताई आणनि या कमी आणनि, हिननि खे को बि को इहो सम्झो त उनो न आहे त हिन में का घटिताई आणनि। वापडा वारा चवनि था त माण्हू बिल असांखे नथा ॾियनि। जॾहिं आवाम जो चवणु आहे त असां घर ते 300 खां 400 रुपया वठी था वञनि पिया, ऐं एसी ते बि जेको 4 खां 5 हज़ार जेके सरंदी वारा वॾा माण्हू आहिनि, उहे माना एतिरो हिननि खे पैसा ॾियनि था पिया। तव्हां छा था सम्झो हिन हवाले सां? त वाक़ई बिजली चोरी माना विकिणनि नथा वापडा वारा हिते? हे तव्हां ॾिसो त अवां ॾिसो त जंहिंमहिल शिकारपुर जी माना रिकवरी आहे, उहा खणी असीं मञूं था त रिकवरी में घटिताई ज़रूरु आई आहे, पर उन में फॉल्ट इन वापडा जे अमले जो आहे। ऐं सिधी तरह सां हिन जो अमलो सिधी तरह सां करप्शन में मुलविस आहे। कुंडा कनेक्शन ऐं जेके एसी जा कनेक्शन्स आहिनि, उन्हनि ते हिन जूं मंथलियूं मुक़ररु थियल आहिनि। उन्हनि जी आड़ में ही रिकवरी खे तमामु ज़ीरो ते वठी विया आहिनि ऐं पंहिंजी आमदनी हिननि तमामु 100% करे छॾी आहे। असांखे पहिरियां 2 साल अॻु में असांजे हिते प्राइवेट ग्रिड लॻल आहे शिकारपुर जे अंदरि, पर 2 सालनि जे अंदरि हू हिन वक़्तु इस्तेमालु बि कोन थी आहे। उनखां बिजली वापडा वारा वठनि बि कोन पिया। उहो इन करे त उन में एतिरी एनर्जिटी आहे जो हू 16 कलाक शहर खे बिजली सप्लाई करे सघनि पिया।
पर असांजे मजबूरियुनि तहत वापडा सेपको जी पंहिंजियूं मनमानियुनि जे तहत हुनखे हिन वक़्तु ताईं किथे बि के इस्तेमाल में 2 साल गुज़रण जे बावजूद बि कंहिं बि उन ते इस्तेमाल में कोन आंदो आहे ऐं असांजा चूंडियल नुमाइंदा ऐं असांजा भोतार उन ते ख़ामोश तमाशाई वारो किरदारु अदा पिया करनि ऐं इन में कंहिं बि का पहल कोन कई आहे जंहिंजी असीं निशानदेही पिया कयूं। नहीं हूँ मुतमैन, कोशिश कर रहा हूँ कि इम्प्रूवमेंट हो जाए। हाँ जी, बिल्कुल मुतमैन नहीं। हमें यही खामी, मुझे सबसे बड़ी खामी ये आ रही है कि जो स्टाफ है वो रिकवरी के सिलसिले में अफसरों की जो है ना हेल्प नहीं, अफसरों के साथ नहीं चल रहा। वो स्टाफ ने अपनी लाइन बनाई हुई है, अफसर कुछ कहते हैं, लाइन स्टाफ कुछ कहते हैं, लेकिन अब उम्मीद है कि कुछ ना कुछ हमारे साथ वो चल रहे हैं और रिकवरी की पोजीशन बेहतर हो जाएगी। बारह पिछले महीने रिकवरी की पोजीशन बेहतर नहीं थी, अब मुझे बार बार इसीलिए यहाँ आना पड़ रहा है और मैंने खुद इवन दैन लाइनमैन, लाइन स्टूडेंटों से खुद बात कर रहा हूँ, STO, लाइन स्टूडेंट, लाइनमैन, ALM तक भी रिकवरी के सिलसिले में मैंने खुद बात की है। लेकिन अवाम का कहना है कि हर घर से 300 से 500 तक ले रहे हैं वापडा वाले, लेकिन फिर भी बिजली नहीं दे रहे। देखो यही बात आज मैंने उन्हें की है कि आप लोग, मेरे इल्म के मुताबिक जो आई है बात वो ये है, और आप लोग ले रहे हैं या नहीं वो मेरे सामने कोई भी नहीं मानता कि हम कोई पैसा नहीं ले रहे, लेकिन इसके बावजूद मुख्तलिफ डिसिप्लिनरी एक्शन है। मैंने काफ़ी सारे बंदे यहाँ के भी निकाल दिए हैं नौकरी से, अपना शिकारपुर के भी। वापडा वाले कह रहे हैं कि अवाम का बहुत लोड है जो बिजली पे, लेकिन जो अवाम है वो कह रही है कि खुद वापडा वालों का लोड है जो एसियाँ चला रहे हैं, 5,000 से 4,000 ले रहे हैं हर घर से। मेरे इल्म के मुताबिक जी जहाँ भी ये 4-5 हज़ार वाली बात है ये वहीं चल रही है जहाँ कंज्यूमर और वापडा एम्प्लॉय मिले हुए हैं। अब मुझे ये बताने को कोई तैयार नहीं है कि फ़लाँ कंज्यूमर से फ़लाँ वापडा एम्प्लॉय मिला हुआ है, आप इनके ख़िलाफ़ कार्रवाई करें या आप चेक करवाएं। जो मैंने अपने तौर पर चेक किए हैं वो मैंने जुर्माने कर दिए हैं। यहाँ पे चेंजर्स लगे हुए हैं, एक लाइन नहीं चल रही तो दूसरी लाइन के लिए चेंजर है। हर घर में 3-3 लाइनें लगी हुई हैं, लखीदर की, हाथीदर की और सदर महल की। एक ही घर में 4-4 भी लाइनें मैंने देखी हैं। आप क्या कहेंगे इस हवाले से? देखिए जी, जो लाड़काना में जहाँ जहाँ मुझे बताया था, इवन दिन मुझे खुद भी जाना पड़ा, मैं गया चेक किया, पहले कटवा के फिर मैंने साइड चेक की। लाड़काना में तो मैंने सारे तकरीबन 100% कोई चीज़ नहीं, 90% मैंने ख़त्म करवा दिया, बाकी जब वो भी हो जाएंगे। शिकारपुर में मुझे अभी तक किसी ने ये बात पॉइंट आउट नहीं की, अगर कर दे कोई मुझे तो मैं फ़ौरन ख़त्म करवा दूँगा, एक भी नहीं रहेगी। तो इतने कम करे तो तव्हां मुतमिन हो साईं? अगरि स्टाफ कुझु त असां कुझु खां मुतमइन आहियूं, बाक़ी जेका 30% स्टाफ जेको आहे उहो कमु करे थो, 70% स्टाफ कमु नथो करे। उन जे ख़िलाफ़ु असां एक्शन बि वठूं था ऐं जेके माण्हू बिजली चोरी करनि था या एसियूं डायरेक्ट हलाइनि था, असां ही 500 FIR आहिनि, ही मूं वटि 500 FIR जूं कापियूं आहिनि जेके असां थाणे में कराए छॾिया आहिनि ऐं डिडक्शन बि उन्हनि ते असां चार्ज कयूं था ऐं उन्हनि खां पेमेंट बि करायूं था। अवाम चए थो त जेको आहे वापडा अमलदार आहिनि असां घर ते 300-400 वठनि था ऐं AC ते 4 खां 5 हज़ार हिते रेट हले थो। तव्हांखे इहा ख़बर आहे, इन्फॉर्मेशन आहे हिन हवाले सां? FIR फ़क़ति अवाम ते दाख़िल थिए थी, जेके वापडा अमलदार आहिनि LS आहिनि उन्हनि ते छो थी थिए? अदा हर माण्हू इहो ई चए थो त स्टाफ इन्वॉल्व आहे। मूं वटि अॼु ताईं कोई माण्हू न आयो आहे त साईं हिन माण्हू मूंखां पैसा वरिता आहिनि ऐं हिन माण्हू जे ख़िलाफ़ु तव्हां एक्शन वठो। कोई बि मुंहिंजे साम्हूं अहिड़ो को माण्हू अचे नथो, न चए थो। बिना कंहिं सबूत जे असां कीअं एक्शन वठूं? जेकॾहिं असां वटि कोई बि सबूत ईंदो असां एक्शन बिल्कुलु वठंदासीं। जी हा। तव्हां ख़बर हूंदी त तव्हां जेके ACs लॻल आहिनि, एसियूं लॻल आहिनि ऐं जेको लाइनूं लॻल आहिनि चोरी जूं, उन जे हवाले सां तव्हांखे इन्फॉर्मेशन ज़रूरु हूंदी न? जिन जिन जे असांखे इन्फॉर्मेशन आहे असां उन्हनि ते कार्रवाई कयूं था, उहे डिस्कनेक्शन बि करायूं था, कटरायूं बि था ऐं मां अॻु में तव्हांखे रिक्वेस्ट कयूं त 500 FIR असां लार्ज कराइनि माण्हुनि ते, मुख़्तलिफ़ थाणनि ते। जिते बि असांखे इन्फॉर्मेशन मिले थो असां उते वञी करे पंहिंजी कार्रवाई कयूं था। ऐं साईं जन खे रिकवरी जे हवाले सां काफ़ी शिकायतूं आहिनि, पर जेको अवाम आहे त उहो चए थो असां 300-400 रुपया भरियूं था, त ज़ाहिर ॻाल्हि आहे जेको अवाम 300-400 भरे थो त उहो बिल त न भरींदो न? 300-400 रुपया दादा उहो जेकॾहिं मां इहो ऑलरेडी अॻु में बि चई चुको आहियां त जेकॾहिं कंहिंखे इहा शिकायत आहे, कंहिंखे को पैसा ॾियनि था त उहो को साम्हूं त अचे न। ॾिसो FIR बि थिए थो, उन ते डिडक्शन बि चार्ज थिए थो, पेमेंट बि करे थो ऐं 300-400 रुपया उहो केरु कीअं ॾिए थो लाइनमैन खे? जेकॾहिं ॾिए थो त उहो बराए महिरबानी करे सबूत ॾिए। जेकॾहिं सबूत नथो ॾिए असांखे थ्रू SMS करे कंहिं उन ते बि असां उन ते बि कार्रवाई कंदासीं कंहिं सबूत सां। लेकिन हाणे काफ़ी एम्प्लॉय त ठीकु थी विया आहिनि कुझु, बाक़ी अञा घणनि खां शिकायत असांखे आहे। हेठि लेबर जो इहो आहे त सिंसियरिटी सां कमु करे, पर लोकल माण्हू आहिनि, वञनि था 2 लख जो बिल आहे त 2,000 रुपया वठी था अचनि, जंहिंजे करे रिकवरी में असां इफेक्ट थिए थो ऐं माण्हू बक़ाया बि कोन था जमा कराइनि, जंहिं करे परेशानी थिए थी। ऐं जेको हे चोरी जे हवाले सां हले थो पियो, जेको तव्हांखे अगरि साईं जन खां सुवाल पुछियोसीं त 300 खां 400 रुपया ऐं AC ते बि पैसा वरिता वञनि था, छा इन जे हवाले सां तव्हांखे का इन्फॉर्मेशन आहे?
असांजा SDO ऐं अलॻि मुख़्तलिफ़ क़िस्म जूं टीमूं आहिनि। असांजे MNT जी आहे, SNDI जी आहे, असांजो टास्क फोर्स आहे, या मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू चेक करे उन्हनि खे असां चार्ज बि कयूं था ऐं डिटेक्शन बि करायूं था ऐं पेमेंट बि करायूं था, लाइनूं कढियूं था। बाक़ी हीउ जेको हुल थियो आहे एतिरा वापडारा वठंदा, कोई बि ऑफिसर या कोई बि असांजो साम्हूं वारो माण्हू न आयो आहे जो इन्वॉल्वमेंट जंहिंजे लाइ असां चऊं त असांखे ख़बर पई आहे ऐं असां एक्शन न वरितो आहे। बाक़ी ॿुधी ख़बरूं असां ताईं बि अचनि थियूं जीअं तव्हांखे पई आहे त असां पैसा था वठनि, हीअं था कनि, अचे पार्टिकुलर अकाउंट नंबर या नालो त असां को एक्शन खणूं। रिकवरी जे हवाले सां छो प्रॉब्लम थियनि था सर जी? माण्हू त चवनि था त उहे माना भरनि था, असां वटि बाक़ाइदा रिकॉर्डिंग्स आहिनि त माण्हुनि जूं जेके शिकायतूं आहिनि उहे पैसनि जे हवाले सां आहिनि त उहे भरनि था 300 खां 400 रुपया, ऐं जेकॾहिं ट्रांसफार्मर सड़ी थो वञे त उन ते बि 10 खां 15,000 रुपया भरे उहे ठाराइनि था। ट्रांसफार्मर सड़ण जे लाइ इहो प्रोसीजर आहे, ट्रांसफार्मर सड़ंदो आहे, असां उनखे रिप्लेस करण लाइ सेप्को खां वठंदा आहियूं। पर माण्हू हे तकड़ में चवंदा त 5 मिंटनि में असांखे जीअं सड़ियो आहे ट्रांसफार्मर मटाए ॾियो, त मिस्त्री वटि, लोकल मिस्त्री वटि वञी त उते को कॉइल आहे, का वाइंडिंग आहे या टाको आहे ख़राबु ठहाराइनि था, उहा अलॻि ॻाल्हि आहे। बाक़ी जेका चोरी जी ॻाल्हि त तव्हां चओ त उन चोरी जे लाइ असांखे वटि हिकिड़ी का अहिड़ी का ख़ासि कंप्लेंट न आहे। बाक़ी इहो आहे असां वटि त साईं तव्हांजा स्टाफ इनवॉल्व आहे, 200 रुपया वठी वियो, 4 वठी वियो, भई इन्हनि खे आदत न पए। असां त दरबार खोले छॾी आहे दफ़्तर में, तव्हां बि असां वटि 50 दफ़ा आया हो, पटे वालो ई न रखियो त चयो हटाए छॾ, आवाम जी दफ़्तर आहे, आवाम डायरेक्ट हलियो अचे, जंहिंखे जेको मसइलो आहे असां हल करण लाइ वेठा आहियूं। पर हाणे आवाम जे डायरेक्ट कंहिं लाइन में हिनखे किथे 200 रुपया खीसी में ॾेई छॾींदो त असां वटि 400 माण्हुनि मां ख़बर त कान पवंदी कहिड़ी ॻाल्हि। माण्हुनि जो चवणु आहे त वापडा वारा हिकु हिकु घर ते 300 खां 400 रुपया वठी बिजली ॾियनि था, जॾहिं त वापडा वारनि जो चवणु आहे त आवाम जो लोड आहे बिजली जे मथां, त उहे जेको आहे त रिकवरी जे हवाले सां बि पैसा नथा ॾियनि, बिल बि नथा भरनि। जॾहिं त आवाम जो इहो चवणु आहे त वापडा वारनि जो लोड आहे त उहे बिजली चोरी करे माण्हुनि खे ॾियनि था, जिन वटि एसियूं आहिनि उन खां 4 खां 5 हज़ार रुपया वठनि था। जॾहिं त वापडा जी आला अख़्तरनि सां जॾहिं त असांजी ॻाल्हि ॿोल थी त उनजो इहो चवणु हो त असां वटि हिन वक़्त ताईं कोई बि अहिड़ो सबूत न आयो आहे त असांजा जेके माण्हू रखियल आहिनि उहे पैसा वठी बिजली ॾियनि था। कैमरामैन रफ़ीक अहमद सुमरो सां गॾु सारंग बप्पड़, सन TV न्यूज़, शिकारपुर।